नाज़रीन असां इन वक़्तु मौजूदु आहियूं मलीर जे तमामु उतियल आबादी इलाइक़े अब्दुल्ला ॻोठ में। उते जी हालत तव्हांजे साम्हूं आहे। अचो त पाण हिते जे रहवासियुनि खां पुछूं था त हिन हालत जो सबबु छा आहे। साईं अब्दुल्ला ॻोठ असां 3-4 चकर टाउन ते विया आहियूं, ॾेखारियोसीं, फ़ोटू कढी ॾेखारियोसीं त बि उहो मसइलो हल नथो थिए। असांजो सॼो गमसान आहे, किन आहे, पाणी अंदरि वञे थो, घरनि में वञे थो। इहो असां वॾा तंग आहियूं। करिणो बि मजबूर थी माण्हू नथो निकिरी सघे। एॾो पाणी, एॾी गंदगी, सभु कुझु आहे हिते। ॾियूं था दरख़्वास्तां, उहे वठी उते रखनि था, पोइ असांजो कमु नथो थिए। जी साईं, असांजी जेका आहे तक़रीबन 10-15 आबादी आहे ऐं असांजी हिन सभु बिल्कुलु कचियूं गलियूं ऐं न गलियुनि जो सिस्टम सॼो ख़राबु आहे, ड्रेनेज सिस्टम सॼी ख़राबु आहे। हे तव्हां नालियूं ॾिसो, बिल्कुलु हितां जेका आहे जनाज़े गुज़रण जी जॻह बि कोन्हे ऐं इवन जेका आहे औरतूं ॿार वीचारा जेके स्कूल वञनि था उन्हनि जे घुमण जे लाइ बि जॻह कोन्हे। असां जेका आहे लोकल गवर्नमेंट खे म्यूनिसिपल वारनि ॾे कम अज़ कम 100 दफ़ा पंध कया आहिनि, 100 दफ़ा आया विया आहियूं, कंहिंखे बि कन ते जूअ नथी छुटे।